नाज़रीन, आदिलपुर शहर ऐं भरपासे में चोरियुनि जो आज़ार वधी वियो। शहरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं आदलपुर थाणे अॻियां, जिते जेको आहे त मुख़्तलिफ़ हंधनि तां बंदि पियल जेके दुकान आहिनि उन मां जेके चोर आहिनि उहे दुकान जा जेके ताला आहिनि उहे उनमें चाबी जेका चोर चाबी थींदी आहे उहा हणी करे उन मां कणिक सारियूं ऐं सोलर प्लेटूं अक्सर चोरियूं करे वेंदा। जिते घोटकी मां दिनेश कुमार ऐं आदलपुर मां हिदायतुल्ला कलवड़ सदर इसाक दायो ऐं ॿिया जेके माण्हू आहिनि जी काफ़ी मरतबा ही कणिक सोलर प्लेटूं चोरियूं करे आहिनि। हिन वक़्तु थाणे अॻियां जेके दुकानदार एसोसिएशन जा अॻुवान आहिनि ऐं घोटकी जा जेके दुकानदार एसोसिएशन जा अॻुवान आहिनि उहे एहतिजाज कनि पिया। अचो त मौजूदु दुकानदार अॻुवान सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उनजो छा चवणु आहे। हिकिड़ो ज़ाकिर कोलाची जंहिंखे असां पकड़ियो आहे ऐं हिकिड़ो सनाउल्ला बुरड़ो ॿुधायो वञे थो पियो जेको फ़रार थी वियो आहे। हुनजे साथी उन ॻाल्हि जे तस्लीम कयो आहे त सनाउल्ला बुरड़ो आहे जेको पलेदार आहे घोटकी में, उहो फ़रार थी वियो आहे। इन चोरनि अॻ में बि आदलपुर में 5-8 दफ़ा चोरियूं मुख़्तलिफ़ वापारनि जूं करे विया आहिनि, जंहिंमें 20 मण सोलर प्लेटूं हिदायतुल्ला कलवड़ जूं खणी विया हुया। मोहम्मद इसाक जूं अॻ में बि 50 मण कणिक हिकिड़ी खणी विया हुया ऐं 25 मण कणिक जो रक्शो हिकु सुबुह जो भरे विया आहिनि ऐं ॿियो भरणु आयो जेको मौक़े ते असां पकिड़े करे थाणे ते हिन महिल पहुता आहियूं। इन्हनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां ॿुधायो आहे, उन इक़रार कयो आहे त घोटकी मां, मीरपुर मां ऐं ॿियनि इलाइक़नि मां इहे चोरियूं कंदड़ आहिनि। इहे चाबी चोर आहिनि। घोटकी मां सेठ असांजो दीवान आहे दिनेश कुमार, इन जी बि 86 कटो लॻभॻि सारियुनि जो चोरी इन्हनि कयो आहे, जंहिंमें 250 मण सारियूं ॿुधायूं वञनि थियूं पियूं। पोइ वरी असांजा जेके 27 कटा ॿिए गुदाम निकिरी विया हुया। वरी उन में बि असां चौकीदार खे सोड़ो कयोसीं। चौकीदार जो चवणु इहो ई हुयो त भई चोरियूं जेके थियनि थियूं राति जूं नथियूं थियनि पियूं। वरी असांजा तक़रीबन ईअं सम्झो त 1 महीना पहिरियों असांजा 11 कटा गुदाम निकिरी विया। वरी बि उन में असां चौकीदार खे चयोसीं, चौकीदारनि इहा ॻाल्हि कई त असां बाबा लॻा पिया आहियूं। वरी हाणे जेके 16 कटा जेके असांजा तक़रीबन छंछरु वारे ॾींहुं ईद जे 3 ॾींहं ते मंझंदि जो तक़रीबन 2:52 ते असांजा चोरी थिया आहिनि। उहे सॼो असां वटि CCTV कैमरा में अची वियो आहे सॼो कुझु। जेके चोर 2:52 ते एंटर थियनि था गुदाम में, 6 मिंटनि में रक्शो भरे 16 कटा रक्शे में विझी करे ॿाहिरि था निकिरनि पिया। उन खे ॾिसंदे असां जेको आहे ईअं सम्झो त जेके बि जेके इन रोड ते बाईपास ते कैमराऊं जंहिं वटि लॻल नी, पेट्रोल पंपनि ते या कंहिं बि जेको आहे पंहिंजो मेडिकल हिते होलसेलर नी, उन्हनि वटि उहे असां चेक कंदा आयासीं। साॻिया ई माण्हू असांखे ईअं ई लॻो त उहे जेके एॾे ई अचनि था बाईपास जे पासे ॾे, उतां जेको आहे अॻियों जिथे इहो टर्मिनल आहे उतां काॾे वञनि था इहा ख़बर कोन थी पवे। बाक़ी असांजो मुतालबो इहो ई आहे त जेका बि असांजी चोरी थी आहे, महिरबानी करे असांखे, या जेके असांजे वापारी भाइरनि जी चोरी थी आहे सभिनी जी जंहिंजी थी आहे असांखे रिकवर कई वञे, असांखे ॾिनी वञे, छो त असांजे हक़ हलाल जी आहे। असांखे इहा वापसि कई वञे, न त उनजी सूरत में जेको असां धरणो हणंदासीं। जी नाज़रीन, मौजूदु दुकानदार अॻुवान सां ॻाल्हि ॿोल कईसीं। हिन जो चवणु आहे त हिकिड़ो गिरोह आहे जेको ज़िले घोटकी जे मुख़्तलिफ़ हंधनि तां अक्सर चोरियूं करे, जंहिंमें कणिक सारियूं ऐं सोलर प्लेटूं चोरियूं कंदा रहनि था। हिननि आदलपुर पुलिस खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ु, जेके चोरियूं कंदा आहिनि इन ख़िलाफ़ु जेको असांजो चोरी थियलु सामान कणिक सोलर प्लेटूं ऐं सारियूं आहिनि उहे वापसि कराए ॾिनियूं वञनि ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। कैमरामैन गुलाब अली कलवड़ सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़ आदलपुर।